पाण में ॿधी कयो, पाड़े जो ख्याल कयो, चोरन चकार लोफरान जे मां खिलाफ आया। मां जॾहिं मुते पग आई तो मां 12 साल उम्र जो आया, 14 साल उम्र जो आया। जोरदार ताड़ी। 80 में आई, 82 खां वठी मां हलचल शुरू कई, पर मुझे 82 खां वठी हलचल इहा हुई जो मां तव्हां बिरादर खे आस्ते 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 कठे कंदे भाकुर पाए सभिनी खे गॾाईंदे सभिनी खे 2000 ताईं गॾायो। 18 साल मुझी मेहनत हुई। बेशक उन में केतिरा चकर तव्हां मीटिंगूं रखियूं हुयूं, केतिरा चकर तव्हां कचहरियूं कयूं हुयूं, केतिरा चकर हर कंहिंजे दरनि ते हली आयो हुयुसि त बाबा ॿधीअ खां सां कोन्हे। पर पोइ उन 82 में ख़बर त छा असां तय कयोसीं। तॾहिं असांजी नंढड़ी तज़ीम थी जेके उहे अॼु 82 वारा मूंखे लॻे थो को 4 बचा आहिनि वञी, भई तक़रीबन वॾड़ा वॾड़ा जेके हलाया, जेके नंढा उनखे का यादगिरो बि न आहे। उहो असां इहो तय कयोसीं 1 नंबर 2 त बाबा 5 वक़्त नमाज़ पढ़ो ऐं पंहिंजे ॿारनि खे सुबुह सां मस्जिदनि में बहिराणनि में क़ुरान पाक जो विर्द कराए पढ़ायो, दुरूद सलाम पढ़ो, चोर के खिलाफ छो, धाड़ेल के खिलाफ छो। यो तव्हांखे जेके वॾड़ा हूंदा यादि हूंदो त मुंहिंजी पेशन गोरी तव्हांखे इहा आहे। उन 82 खां 80 खां वठी हे 21 हले थो 44 साल हुकूमत खे थिया 72 साल ॿधासीं 47 खां 21, पर दीन जो खोड़ सारो नुक़सान थियो आहे। अचो हाणे असां ॿधीअ ते तव्हां कलोड़नि जो जेको वजूद हुयो तव्हां 80-82 खां अॻे ॿुधायो त को वजूद नालो निशान कलोड़नि जो का हुनजी का सिञाण बका शइ हुई, सिर्फ़ नाले तहत कलोड़ा हुआ। बिल्कुल अॼु मां इन जे करे इहा ॻाल्हि थो कयां त जेके 82 वारा वॾड़ा त विया, पर जेके नंढा आहिनि त उनखे मां यादगिरो थो ॾियारियां त तव्हांजे वॾड़नि जो अॻे छा कमु हूंदो हो। चोर चवंदा त कलोड़ा तरसो अॼु राति छॾियो, सुभाणे ढोर ॿधींदासीं तव्हांजो कर्ज़ु लाहींदासीं। वरी 5 ॾींहं गुज़रंदा यार कोन वारो लॻो आहे, ॿियो चकर ढोर ॿधी ॾियो तव्हांजो कर्ज़ु लाहींदासीं। ईअं हूंदो या न हूंदो? बिल्कुल। पोइ इहे तव्हां कलोड़ा क़ुरान शरीफ़ खणंदा में बकरी काईंदा वश काईंदा, पर जॾहिं असां ॿधी कईसीं त अॼु तव्हांजा दरवाज़ा घर खे हिकिड़े हिकिड़े 10 तव्हांजो को बि कोन। उन्हनि वटि बि हली वियासीं बाबा पाड़ो आहे, भाइरूं बिरादरी आहे, हिक ॿिए सां मसला न आहिनि, चोरियूं चकारियूं ख़तमु कयो। लोफरारियूं पहिरियों असां पंहिंजे कलोड़ जे मथां असां पहिरियों एक्शन खयो आहे त जेको चोरी कंदो उन मथां 50,000 ॾंड आहे। असांजे पहिरें रजिस्टर में असांजो इहो फ़ैसिलो लिखियलु आहे, पाण ई न छॾींदासीं हुनखे। हाणे उन ते तव्हां हलंदा आहियो, तव्हां लबे चवंदा आहियो मूं वॾे खे, नमाज़ुनि खे बि वरितो ऐं उन खां पोइ तव्हांखे 3 नंबर असां इहा ताक़ीद कईसीं त ॻोठ में मस्जिद आबाद कयो ऐं मस्जिद ठारायो, अलाह जो घर ठारायो। जॾहिं अलाह जो घर तव्हां संवारींदा उहो आबाद कंदो तव्हांजा घर आबाद थी वेंदा। बेशक मां इन अॼु 55 साल 14 साल जी उम्र जो हुयुसि, 40 साल उम्र में मुंहिंजी जदोजहद खे गुज़री आहे। मां हिन वक़्त ताईं बि हिकिड़ो तर बि बिरादर खां पोइ ते न हटियो आहियां। तव्हां पेरनि उघाड़ण सां गॾु हूंदो आहियां। शाहनवाज़ खान ऐं जेतिरी मां तव्हांजी इज़त कंदो आहियां थी सघे को ॿियो एतिरी